जानदारनि में रूह जी मौजूदगी हिकु ताक़तवर तसवुरु आहे। इंसान जो रूह हिकु अहिड़ो तसवुरु आहे जे बाबति केतिरनि ई मज़हबनि ऐं फ़लसफ़ानुनि रिवायतुनि में बहस मिले थो। रूह सां कंहिं शख़्स जी सुञाणप, शख़्सियत ऐं याददाश्त खे बि ॻंढियो वेंदो आहे ऐं इहो सम्झो वेंदो आहे त जिस्मानी मौत खां पोइ बि रूह हमेशह जीअरो रहंदो आहे। चयो वेंदो आहे त रूह इंसान जो हिसो त आहे पर जिस्मानी हिसो न आहे ऐं इंसान जे मौत खां पोइ रूह हमेशह लाइ रहंदो आहे। इन मामले ते फ़िलासफ़र, साइंसदान ऐं मज़हबी माण्हू डिघे वक़्त खां बहस कंदा आहिनि। घणो करे माण्हुनि जो इहो मञणु आहे त इंसाननि में रूह मौजूदु हूंदो आहे, पर कुझु साइंसदान इन ॻाल्हि सां इख़्तिलाफ़ कंदा आहिनि। साइकोलॉजी ऐं न्यूरो साइंस जे कुझु माहिरनि जो इहो सम्झणु आहे त असांजो दिमाग़ हिकु बहितरीन मशीन जीअं कमु कंदो आहे, जीअं काइनात में फिज़िक्स जा कानून कमु कनि था। नफ़्सियाती माहिर इन खे असांजे ज़हन ऐं दिमाग़ सां ॻंढींदा आहिनि। पर छा जानवरनि ऐं ॿूटनि में बि रूह हूंदो आहे? इन हवाले सां कहिड़ा तसवुर मिलनि था? घणा माण्हू इहो सम्झंदा आहिनि त रुॻो इंसाननि में ई रूह हूंदो आहे, पर कुझु माण्हू मञींदा आहिनि त जानवरनि में बि रूह आहे। साइंस में घणे क़दुरु इन ॻाल्हि खे नाहे मञियो वेंदो त जानवरनि में बि रूह हूंदो आहे। साइंसदाननि जो चवणु आहे त जानवरनि में इहा शइ संदन शऊर थी सघे थो, पर इन खे रूह नथो चई सघे। जीअं इंसाननि ऐं जानवरनि में रूह खे मञियो वेंदो आहे, इन रीति हर क़िस्म जे जानदारनि में रूह हुजण बाबति तसवुर मौजूदु आहिनि। साइंस इन ॻाल्हि खे बि नथी मञे, पर जेकॾहिं आगाटे दौर में ॾिसिजे त मिस्र, मेसोपोटेमिया ऐं ईसाईयत में अहिड़ा मिसाल मौजूदु आहिनि त पखियुनि खे रूह सां भेटियो वेंदो हो। इहे बि क़दीम रिवायतूं मिलनि थियूं त मौत खां पोइ पखी रूह खे खणी वञण जो कमु कंदा आहिनि। पखियुनि ऐं ॿूटनि जे हवाले सां कैथोलिक मज़हब में चयो वेंदो आहे त पखियुनि ऐं ॿूटनि में बि रूह हूंदो आहे, पर इहो मुख़्तलिफ़ हूंदो आहे। इन खे इंसानी रूह जहिड़ो नथो चई सघिजे। ॿूटनि में रूह जे हवाले सां घणे क़दुरु साइंसदान इन ॻाल्हि खे रद्द कनि था, पर कुझु तहक़ीक़ुनि में इन ॻाल्हि जी निशानदेही कई वई आहे त ॿूटनि में ज़हानत ज़रूरु हूंदी आहे, पर तंहिं हूंदे बि रूह हुजण ऐं न हुजण वारो सवाल घणे भाङे नहकार ते आहे।